अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जीउ जीआरियो जन, विछड़ियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। साल मार्च 2016 ईस्वी। किस्त 14 जे मारग मुंझ मरां। 1953-1954 ईस्वीअ जे तालीमी साल दौरान कराची यूनिवर्सिटी पेपरनि जे सिंधीअ में जवाबु ॾियण जो सिरिश्तो ख़तमु कयो ऐं सिंधी मीडियम ऑफ आंसरिंग ॿिए साल खां न रहणी हुई। असां सिंधी शागिर्दनि जे तंज़ीमुनि सिंध मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन, ख़ैरपुर स्टूडेंट फेडरेशन ऐं ख़ैरपुर स्टूडेंट्स यूनियन पारां उन ख़िलाफ़ तहरीक शुरू करे चुका हुआसीं ऐं गैर सिंधी या मखलूत शागिर्द जमायतनि खां बि उन ॾस में साथ वठण लाइ डुक डोड़ करे रहिया हुआसीं। तन्नीअनि में पाकिस्तान बुनियादनि ते DSF डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन तरक़ी पसंदि नज़रियो रखंदड़ शागिर्दनि जी गॾियल जमायत हुई। असांजी संगत मां शुरूअ में मरगूब बुखारी, कादिर ऐं पोहू उन में शामिल थी विया हुआ। ये उहा जमात हुई जंहिं जनवरी 1953 ईस्वी वारे शागिर्द तहरीक में नुमाया किरदारु अदा कयो हो ऐं नालो कढियो हो। असांजी कोशिश हुई त DSF बि असां सां उन जिदोजहद में सहकार करे। उन सिलसिले में असीं के दोस्त DSF जे सेक्रेटरी रहमान हाशमीअ सां संदसि घर ॻाल्हाए रहिया हुआसीं। डव जो डॉक्टर सरवर ऐं सिंध मुस्लिम कॉलेज जो आसिफ जीलानी ऐं आगा नासिर बि उते वेठा हुआ। आसिफ जीलानी अब्दुल वाहिद सिंधीअ जो पुट खां सवाइ ॿिया उर्दूदान असांजे मौक़िफ़ जी खुलियो खुलायो हिमायत करण में गुस गुसा करे ऐं कीबाए रहिया हुआ। बहस हली रहियो हो त हिकु कदावर गोरे रंग जो हशमत भरियो जवान हेलो करे अंदरि घिड़ी आयो। रहमान हाशमी बि हेलो कामरेड चई उथी खेसि खीकारियो ऐं अहिड़ीअ रीति ॿियनि बि असीं बि मिलियासीं। पहिरीं मुलाक़ात में ई मुर्क सां मुहबत सां मिलियो। वरी ॻाल्हि ॿोल शुरू थी त हुन जवान बि हिसो वठणु शुरू कयो ऐं साइंसी सोशलिज़म जे किताबनि ऐं रहनुमाउनि जा हवाला ॾेई साबित कयाईं त पुठिते पियल ऐं पीड़ियल मज़लूम क़ौमुनि सां संदन क़ौमी जमहूरी हलचल में हथु वठराइण तरक़ी पसंदि ऐं इनकलाबी जदोजहद जो अणटर हिसो ऐं ज़रूरत आहे। हिन अमराह जे अचण सां ई माहौल फिरी वियो। DSF बि असांजी हिमायत जो फ़ैसिलो कयो। ॿिए ॾींहुं अख़बार में कराची यूनिवर्सिटीअ जे उन फ़ैसिले ख़िलाफ़ु DSF जो प्रेस बयानु आयो। DSF जो रिसालो स्टूडेंट्स वॉइस बि हिमायत में लिखणु शुरू कयो ऐं उन जी मुख़्तलिफ़ यूनिटनि बि। उहो कदावर गोरो हशमत वारो वजी ऐं मन मोहींदड़ नौजवान जंहिंखे सवलीअ सिंधीअ में सदा मलूक सुहिणो जवान या लालू पठाण चइजे, उत्तम इंसान आदर्शी ऐं उसूल परस्त सचो इश्तराकी शहीद हसन नासिर हो, जंहिंजी अनोखी अफ़सोसनाक कुमहली शहादत जे वरसीअ जे सिलसिले में ही नंबर निकिरी रहियो आहे। हैदराबाद दखन जी रियासत जो ही नवाबज़ादो जंहिंजो ॿारोतणो चांदीअ जे चमचनि सां खाईंदे गुज़रियो, नंढपण सोननि हिंदोरनि में झूली ऐं जवानी सुखनि जी सेज ऐं सपननि में बसर थी पंहिंजी तबक़ाती पस मंज़र विञाए पाण खे मुकमिल तरह डीक्लासीफाई करे जंहिं नमूने इनकलाबी ऐं परोलतारी हलचल में काहे पियो, तंहिंजो मिसाल पाकिस्तान जे तारीख़ में मिलणु मुश्किल आहे। माइटनि वॾियुनि हसरतुनि सां खेसि पढ़ी कुझु थियण लाइ विलायत मोकिलियो। वाट वेंदे कनि पुराणनि साथियुनि सां कराचीअ में मांझांदो कयाईं। पार्टीअ जी कसम परसीअ वारी हालत ॾिसी विलायत वञण बजाए हिते ई रही पियो ऐं पार्टीअ जो कमु हथ में कयाईं। 1949 ईस्वीअ खां 1954 ईस्वीअ ताईं हिन ट्रेड यूनियन में निहायती तनदही ऐं ख़ुलूस सां कमु कयो। हू ट्रेड यूनियन खे रुॻो मज़दूरनि जी निजी मसइलनि, कम जे कलाकनि, बोनस, उजरतुनि जे मसइलनि जो ज़रियो न बणिजण ॾिनो। हिन ट्रेड यूनियन खे मज़दूरनि जे मफ़ादनि लाइ इस्तेमालु करण सां गॾोगॾु पोरियतनि में सियासी शऊर ऐं इनकलाबी नज़रियनि पखेड़ जो ज़रियो बि बणायो। हू उन्हनि कूड़नि कामरेडनि जो ज़िद हो जे जान जी अमान वठण ख़ातिर बयानबाज़ी ऐं दलीलबाज़ी कंदा आहिनि त मज़दूर खे पंहिंजा मसइला ई एतिरा आहिनि जो खेसि सियासत लाइ वक़्तु ई कोन थो बचे। उन्हनि जे बरक्स
कामरेड नासिर न रुगो मज़दूर खे पंहिंजे हक़नि ऐं उन्हनि जी तलबीअ लाइ तयारु कंदो हो, पर संदन असली ऐं दाइमी निजात समाजी सियासी इनक़िलाबीअ लाइ बि खेनि एडवोकेट कंदो हो। हुन करे थोरे ई अरसे में ई हू कराचीअ जे मिल मज़दूरनि में निहायती घणो मक़बूल ऐं मशहूरु थी वियो। शुरूआती दौर में हू पहिरियां ई रावलपिंडी साज़िश केस वक़्तु कुझु वक़्तु जेल वियो। बाद में खेसि मुल्क निकाली ॾिनी वई। वरी मोटी आयो त साॻी जोश ख़रोश सां कमु करणु लॻो। हींअर हू ट्रेड यूनियन खां सवाइ शागिर्दनि दानिश्वरनि जे फ्रंट ते बि कमु करणु लॻो। हुन अरसे दौरान ई मुंहिंजो साणसि वास्तो पियो ऐं खेसि सम्झण जो मौक़ो मिलियो। मूं हिन खे सचो पचो ऐं ख़ुलूस सोशलिस्ट ॾिठो। हू ॿियनि नक़ली ऐं फैशनी रिवायती कामरेडनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हो। हिन इनक़िलाब पंहिंजे आदर्श लाइ न रुगो मज़दूरनि शागिर्दनि ऐं दानिश्वरनि ते पंहिंजो ध्यानु ऐं कोशिशूं मरकूज़ कयूं, पर हारियुनि जी सघ ऐं अहमियत खे बि फरामोश न कयो। हू सिंध में हारी हलचल सां बि वित ऐं वसार साथ ॾींदो रहियो। हारी अलाटी हलचल में जंहिं सरगर्मीअ सां हिन हिसो वरितो, सो संदसि उन ख़्याल ऐं वीचारधारा जो सबूत आहे। संदसि लिसानी मसइले ते असां सां सहकार हारी हलचल में दिलचस्पी ऐं संदसि साथियुनि रफ़ीक़नि जा संदसि शहादत ते जारी कयल बयान साबित था कनि त हिन कॾहिं बि पाण खे कंहिं हिकु मख़सूस लिसानी गिरोह सां आइडेंटिफाई न कयो, पर पाण खे सदाईं आमन सिंधु आम ऐं अवाम सां मुंसलिक रखियो। हू हिकु सकाफ़ती फ़िरक़े जे मफ़ादनि जो मुहाफ़िज़ न, पर मज़लूमनि जो मददगार ऐं हमदर्द हो। उहो ई कारण आहे जो कामरेड हसन नासिर अॼु बि सही माना में असांजे मुल्क में सोशलिज़म ऐं सोशलिस्ट इनक़िलाब जी अलामत लिखियो वञे थो। कामरेड हसन कूड़ो कम्युनिस्ट न हो, हू सचो मार्क्सवादी हो। हू अॼु बि नाम निहाद कामरेड जियां रुगो मज़दूरनि जे ज़ाती मफ़ादनि ताईं महदूद न हो, पर उन्हनि खे इनक़िलाब लाइ सियासी ऐं समाजी फ़लसफ़े जी तालीम ॾियण जो बि क़ाइल हो। हिन ॼातो पिए ऐं उन जो अमली सबूत बि ॾिनो त मज़लूम क़ौम सां संदसि क़ौमी जमहूरी जिदोजहद में प्रोलतारीअ जो साथ ॾियणु ऐं सहकार करणु इनक़िलाब जी घुरिबर लवाज़मात मां आहे। उहो सबबु आहे जो 1957 ईस्वीअ में जलावतनीअ तां मोटण बैदि हिन नेब जी मरकज़ी ऑफिस सेक्रेटरीअ तौरु कराचीअ में कमु करणु शुरू कयो। रुगो उहा जमात हुई जा उन महिल क़ौमुनि ऐं क़ौमियतुनि ऐं संदन हक़नि जी ॻाल्हि करे रही हुई। उन अरसे दौरान साणसि मुंहिंजूं कराचीअ में काफ़ी कचहरियूं थियूं। उते सोशलिस्ट इनक़िलाब में क़ौमी आज़ादीअ जे तहरीकुनि जे किरदार ते घणो ॻाल्हाइणु थींदो हो। हू चवंदो हो त प्रोलतारी ऐं पोरियत तंज़ीमुनि जो मज़लूम क़ौमुनि जे आज़ादी ऐं हक़नि जे हासिल करण जी जिदोजहद में साथ ऐं सहकार ज़रूरी आहे। उन में क़ौम जो अलहदगीअ जो हक़ बि अची वञे थो। सोशलिस्ट इनक़िलाब जी जिदोजहद में ऐं क़ौमी आज़ादी ऐं जमहूरी जिदोजहद खे गॾोगॾु हलणो आहे। ॿिन्हिनि खे हिक ॿिए खां धार नथो करे सघिजे। उन रस में कामरेड नासिर लेनिन जे हवालनि खां सवाइ आयरलैंड जी आज़ादीअ वारी हलचल ॾांहुं मार्क्स जे अख़्तियार कयल रवैये जो बि मिसाल ॾींदो हो। तन्नीअनि में हू पंहिंजी कारकर्दगी ऐं पार्टी लाइन मां बिल्कुलु मुतमइन हुयो, ॼण हुन ज़िंदगीअ जी सही राह ऐं इनक़िलाब जी सची वाट ॻोल्हे लधी हुई। अॼु असीं उन हसन नासिर जी वरसी मल्हाए रहिया आहियूं, जंहिं सही माना में मार्क्सी फ़लसफ़ो सम्झियो हो, प्रोलतारी पार्टियुनि ऐं क़ौमी जमहूरी जिदोजहद इश्तराक जी अहमियत खे सम्झियो हो, जो जाबिर ज़ालिम आमिर अयूब ख़ान जी मार्शल्ला ऐं सितम ज़रीफ़नि जो शिकार थी वियो, जो पंहिंजे यारनि पार्टीअ जे तरमीम पसंदनि जे रवैये ऐं रवश जे सितम जो निशानो बणियो। साल 1954 ईस्वीअ में पार्टीअ ते बंदिश पई ऐं उन जी तालाबंदी थी त पंजाब जो मिडिल क्लास तबिके वारो ऐं फर्स्ट क्लास में सफ़र कंदड़ कामरेड पार्टीअ जो तॾो वेड़े सेड़े अलमाड़ीअ में रखियो ऐं मुआश रोज़गार में मशगूल थी वियो। हिननि ज़मीनूं ख़रीद कयूं ऐं कोठियूं तामीर करायूं, पर हिन सचे सोशलिस्ट नातो निभायो। कराचीअ में पार्टीअ जो ढांचो क़ाइमु रखियो ऐं ज़मींदार थियण बजाए ज़ेरे ज़मीन अंडरग्राउंड हलियो वियो। पर हिन जो रूपोश रहणु को नाम निहाद कामरेडनि जियां रूपोश रहणु न हो त आराम सां वेठो खाए पीए ऐं शहर घुमे। हिन जो उसूल हो त रूपोश थिजे पर बेकार न वेहिजे। उन करे हू रूपोशीअ दौरान बि कमु कंदो रहियो।
पंहिंजे ट्रेड यूनियन साथियुनि सां मिलंदो रहियो, मीटिंगूं कंदो रहियो, एतिरे क़दुरु जो इश्तिहार विरहाईंदो ऐं पोस्टर बि हणंदो रहियो। मुंहिंजे ख़्याल में हर भेरे हिन रूपोश रहण दौरान अॻु खां घणो कमु कयो, छो जो फज़ूल वक़्तु न विञाईंदो। अयूबी मार्शल लॻी त कामरेडनि जी वठ पकड़ शुरू थी। सोभे ताईं किनारा कशामरा बि न छॾिया विया ऐं लाहौर जे किले ॾे न आया। हसन नासर रूपोश थी वियो, पर पंहिंजे बेकारीअ खां बचण लाइ तॾहिं बि कमु कंदो रहियो। आख़िर 1960 ईस्वीअ में यार सोघो थी पियो ऐं वञी फोर्ट पहुतो, जंहिंजे तहखाने जा सेल या खोलियूं भोल भुलैया मशहूरु आहिनि। लाहौर किले जो सबबु जेल ॿियनि लफ़्ज़नि में पाकिस्तान जी मुख़्तलिफ़ जासूसी खातनि जो जांच घर ऐं तशदुद घर आहे। उतां जी तशदुद जा किसा ॿुधी लहू कांडारियो वञे। अवल त हसन नासर जो को बि अतो पतो न पिए पियो त किथे आहे, काॾे वियो। शायदि अक्टूबर में किले मां आज़ादु थियल कंहिं कामरेड ख़बर कई त खेसि किले में ख़बर पई हुई त हसन नासर खे बि उते आंदो वियो हुयो। किले जा सील अहिड़ा आहिनि जो हिक क़ैदीअ खे ॿिए जी ख़बर न पवंदी आहे। सरकार का बि मालूमात ॾियण लाइ तयारु न हुई। आख़िर डिसंबर में हाई कोर्ट में रिट दाख़िल कई वई। अवल बि पंजाब सरकार मौक़िफ़ वरितो त जीअं जो हसन नासर कराचीअ जो बाशिंदो हो, उन करे पंजाब सरकार जो उन सां को बि सरोकार न हो। नेठि कोर्ट जी मज़ीद मुतालबे ऐं मालूमात फ़राहम करण जी घुर ते कोर्ट खे इतलाह ॾिनो वियो त हसन नासर 13 नवंबर 1960 ईस्वीअ ते लाहौर किले जे हिक सेल में पाण खे फाहो ॾेई ख़ुदकुशी करे छॾी हुई ऐं संदसि लाश खे दफ़नाए छॾियो वियो। उहा मालूमात बि तॾहिं मिली जॾहिं वकील मियां महमूद अली कुसूरीअ खे ख़बर पई त हसन नासर खे जेल में अज़ाब ॾेई तशदुद करे मारे छॾियो वियो आहे। हिन अहिड़ो कसमनामो हाई कोर्ट में ॾिनो त सरकार उहो ख़ुदकुशीअ वारो दास्तान घड़े वरितो। जॾहिं त तहखाने में फाई खाइण जहिड़ी का शइ साम्हूं कान आई त किसो ठाहियो वियो त भित में कोको हणी सलवार मां अगठ कढी कामरेड ख़ुदकशी कई हुई। कूड़ खे पेर कोन थींदा आहिनि। पंहिंजे कम मां मुतमइन दिलजाए वारो पंहिंजी मथां तबिके खे ठुकराए प्रोलतारियुनि सां कमु करण वारो आशावादी पुर उम्मीद सचो इनकलाबी ख़ुदकुशीअ जो सोचे बि नथो सघे। करण त परे रहियो ॾाढे जी लठ खे ॿ न मथा। रिट ख़त्म थी वई। मेजर इसहाक मक़ामी कोर्ट में उन ख़ुदकुशीअ खे पुरतशद्दुद क़त्ल ॼाणाए जांच करण जी दरख़्वास्त कई। हुअण त ईअं घुरिबो हो त पुलिस ऐं किले सब जेल ख़िलाफ़ खुली अदालत में जांच कई वञे हा, पर ईअं न थियो। जांच मख़फ़ी रखी वई ऐं बंदि कमरे में कई वई। लाश कढण जी दरख़्वास्त कई वई। कामरेड जी वालदा पंहिंजे पुट जी लाश सुञाण ऐं आख़िरी दीदार लाइ दखन मां आई। कंहिं क़बर ते खणी बीहारे लाश कढियो वियो। माउ जंहिंखां पुट जो अंग अंग ॻुझो न हूंदो आहे, सुञाण खां इनकार कयो। चए न वार न कद न मुंहं जा नक्श हसन नासर जा आहिनि, मां कीअं मञा। पर सरकार चयो त माई खे ॾिठे घणा ॾींहं थिया आहिनि, उन करे नथी सुञाणे सघे, न त उहो संदसि ई पुट हो। अहिड़ीअ रीति पाकिस्तान में पहिरियों पुरतशद्दुद सियासी क़त्ल लह मिटी थी वियो। हसन नासर अज़ाब पीड़ाऊं ऐं तशद्दुद सहंदे सहंदे साह ॾिनो। पंहिंजे आदर्श ऐं नज़रिए सां वेसा घाती न कई। पंहिंजी जान ॾिनी, पर दोस्तनि ऐं कामरेडनि जो एतमाद न विञायो। हिन सभु कुझु सुख आराम आसूदगी ज़िंदगी अॻु ई पंहिंजे आदर्शनि लाइ ॾेई छॾी हुई। हिन उहो ॼाणी सम्झी उन मार्ग में विख विधी हुई त इन में सिसी धड़ खां धार बि थींदी आहे। इनकलाब जी राह सूरनि सख़्तियुनि अज़ाबनि ऐं मौत सां सींगारियल हूंदी आहे। हिन उहो सभु कुझु ॼाणी बुझी क़बूल कयो हो, छो जो खेसि ख़बर हुई त वॾा ताल्य तन जा जे मार्ग मंझि मरनि। हफ़्तेवार आज़ाद, कराची।